साले पुत्र, दो साले पुत्र। अब आओ जी, ये तेरे सुबह ना तक चक्कर हो गया। उठा बाबा। बाबा नमाज पढ़ी पिलाट जा चक्कर लगाए थो चा। हाँ पुत्र साहिल, नमाज के बा कॾहिं बि न छॾिजांइ। बाबा नमाज तला जो फर्ज़ आहे। अल्लाह असां तौफ़ीक़ ॾींदो त मां पढ़ंदो ईंदुसि। बाबा चङो मां हलां थो। मुंहिंजा रब करीम तुंहिंजा लख एहसान जो मूंखे साहिल जहिड़ो पुटु ॾिनो। साहिल पुत्र, अलाह कंदो तुंहिंजो ॾींहुं न ॾिसंदो। मुंहिंजी हमेशह दुआ अथई। कमदार जानू ठीक है बोतार। कमदार केड़ा हाल अथई? बोतार दुआयूं न तव्हांजूं। कमदार घणा ॾींहं थिया ने बनी ते चक्कर ते न लियाऊं। हलो त हलूं घुमी अचूं भला। मतलब जेकी तुंहिंजी मर्ज़ी। बोतार जेकी तव्हांजी मर्ज़ी। कमदार हलो त पोइ हलूं। प्लाट त ॾाढो सुठो अथसि। कमदार जानू कालू अचो त साहिल सां ॻाल्हायूं था। अचो। अस्सलाम वालेकुम साहिल। वालेकुम सलाम बोतार। बोतार कीअं भला भलारा कदम खणी असां ग़रीबनि जे प्लाट ते आया हो। लॻे थो त को तव्हांजो मक़सदु आहे। साहिल तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तूं पंहिंजे पीउ खे हवेली ते मोकिलिजां, उन में कमु आहे मुंहिंजो। बोतार बाबा साईं खे चवंदुमि शाम तव्हां ॾे ईंदो। ॿियो को हुकुम? त पोइ ठीकु आहे, पंहिंजे पीउ खे शाम हवेली ते मोकिलिजांइ। मां हाणे हलां थो। सही आहे सर। पुत्र सोचां थो त इहो प्लाट बि वांदो पियो आहे। ॻोठ में तालीम जी घटिताई आहे, सो हिकु स्कूल ठाराए छॾियो। बाबा इहो त सुठो कमु आहे। तव्हांजी मर्ज़ी, मां राज़ी आहियां। पुत्र मूंखे तो मां इहा ई उमेद हुई त तूं हा कंदे न कंदे। बाबा तव्हां सुठो सोचियो आहे। सुठे सोचण जे करे मां तोसां न कंदुसि। छो त बाबा मां तोसां कॾहिं न कई आहे, न वरी कंदुसि। पुत्र अलाह वॾी हयाती ॾींदी ऐं हमेशह आबाद रखंदी। बाबा ॿियो ख़ैरु? सुबुह प्लाट ते वॾेरो आयो
चवे पोइ बाबे खे चइजां ओताक ते मिली वञे। पुट साहिल जे तोखे न्यापो ॾिनो अथई त मां सुभाणे ई वॾेरे ॾे वेंदुसि। बाबा वॾेरे जो को त कमु हूंदो न, तंहिंजे करे तव्हांजो न्यापो ई नहीं। सुभाणे ज़रूरु वेझां। हू ॻोठ जो बहितरीन ऐं सुठो वॾेरो आहे, उन जी इज़त असांखे करणु घुरिजे। पुट वॾेरे जो असां में ज़रूरु को मक़सदु हूंदो, न त असां ग़रीबनि ॾे कीअं न्यापो कंदो। बाबा मक़सदु या ॿियो कोई कमु, पर हू असांजे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे। बाबा तूं सुबुह ज़रूरु वेझांसि। पुट मां सुभाणे सवेरे ई वेंदोमांसि। तेरे साची है बाबा। बाबा छा ॻाल्हि आहे जो अॼु तव्हां मायूस था लॻो? न पुट साहिल अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। न बाबा न, का त ॻाल्हि आहे न जेकी तूं मूंखां लिकाईंदो। बाबा कसम आहे तोखे मुंहिंजी जवानी जो, अॼु तूं मूंखे ॿुधाए वॾेरे तोखे छा चयो? बाबा पुट मूंखे पंहिंजो कसम ॾेई सफ़ा मारे वेंदी। पुट वॾेरो थो चई इहो मूंखे प्लाट पंहिंजो ॾियो। पुट हू प्लाट या मूंखे पैसा बि ॾे पियो, मगर मां इनकार कयो। बाबा तूं न घबराए, कुझु बि न थींदो। इन वॾेरे खे असांजा नाइंसाफ़ी करण जो सिलो ॾाढो महांगो पवंदो। अलाह खे पारत आहे, अलाह चङा ई कंदो। अॼु मुंहिंजो नंढो भाउ पियो अचे ॿाहिरां, हुनजे लाइ खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो अथई न? भतारे तुंहिंजे हुकुम सां हर शइ कई आहे, शैलो बि घुरायो आहे, सभु कुझु कयो अथई न? पोइ ठीकु आहे, अदा बेचण वारो हूंदो, हुन ते कार मोकिली अथई न खाइण जे लाइ? भतारे ड्राइवर खे चयो कार करायो। ठीकु आहे बसि सही आहे।
वनी मां रजब आहियां। सरदार इनके संभाल असांजे खिलाफ गवाही पियो ॾियणो वञे। सरदार असांजे कार में वाक़ुफ़ न आहे। तोखे ख़बर नाहे त हिते कंहिंजी हुकूमत आहे? हिन धरती ते अलाह हुकुम आहे। अरे ॾाढा तकबर जो मां बादशाह आहियां मां। सरदार कमदार ॿाहिरि मुल्क जॻह में पकियुनि में रही अलाए छा थो थिए। अचु हलो बनी घुमाइण। ठंडा पोटार तव्हांजी मर्ज़ी, हलो त तव्हां असां घुमाए थो। कमदार केरु आहे जेके वठी आया असांजे प्लाट ते? तोखे ख़बर न आहे त वॾे भोतार जो भाउ आहे साजन। ही तुंहिंजे रेस जो नंढो भाउ आहे। हेॾे वठी आई छा हिनखे मां गुलनि जा हार विझां छा? तोखे छा मौत थियो छा? मौत मुंहिंजे पुट खे न पर तव्हांखे हेॾे वठी आयो आहे। पोड़ा घणी भक भक न कर। कमदार ज़बान खे लॻा पे। दादा जमीन का मोटे पहुंचा ये बख्शू वारो छोरो इंग्लिश में ॻाल्हाए। दादा मां हमारी जिया छोरे सां। दादा मूंखे कुझु न कयो, बाक़ी न छोरे खे बचे हे पातड़। दादा वञी तबाही मचाए मुंहिंजी तोखे मोकल आहे। दादा इहो बख्शू वारो छोरो ॾींदो काॾे? शर्म कोन थो पासे खाई मोटी आया वार्ता काले छोरे मुझे अदे ख्याल न क्यों भोतारे छोरो वॾो मिले पोइ दिलि ते चए हणास को आई पर नंढो भोतार छॾियो। ॾिस मां ई बंदूक हणां पर खून ख़राब है कर माच करे। बस हाणे बस तव्हांजी ख़बर आहे तव्हां हेॾा मुस्क माण्हू आहियो। जेको थियो न थियो हाणे हिन ॻाल्हि खे ॾिसी रहंदासीं। ये कड़ो राकाडो हरी आहे जिते हेतिरा केस आहिनि तो अञा ताईं गिरफ़्तार न करे सघियो आहे। साहब हुन ते घणा ई दफ़ा हमलो कयो आहे पर हो बची थो वञे। थोड़ा तयारी कर त हली ऑपरेशन था कयूं। साहब असां तयार आहियूं।
मुखे खबर आहे तू हिते आई राका तू चारई तरफ पुलिस जे घेरे में आई हाणे तू पाण खे गिरफ्तार समझ समझियो पंहिंजूं जान संभालियो काका सुठो हिन में अथई त पाण खे कानून जे हवाले कर न त मरे दे इंस्पेक्टर मां मरे तो मरी वेंदुसि पोइ बि पाण खे कानून जे हवाले न कंदुसि असां न बचंदासीं लॻे थो त असांजी जान ख़तरे में आहे अरे बकवास बंदि कयो शींहं सां रहो था शींहं थियो अरे हल थाणे ते तुंहिंजे लाइ दाल ऐं मानी तयार आहे अरे हुनखे वठी हलो यार ज़ुल्म थियो सरदार त पकड़जी हो हा यार वाकई सां ज़ुल्म थियो हल त हलूं साजन अहिड़ो माण्हू मत करे ॾे जेको ज़हर खां ज़हरीलो ऐं तरार खां तिखो हुजे हा दादा हिकु माण्हू आहे मुंहिंजी नज़र में पता साजन त पोइ उहो केरु आहे दादा उहो सेंट्रल जेल में हिनमहिल कैद आहे उन ते खून जो केस आहे मां चाहियां थो उनखे आज़ादु करायूं त पोइ दा देर छा जी अॼु हिन माण्हू खे ज़मानत कराए आज़ादु कराए त पोइ दा तूं हाणे हलण ई कर सही आहे बस कमदार जानू इहो माण्हू आज़ादु थी वञे न पोइ ॾिसूं त इहो बख्शू कीअं थो प्लाट खां इनकार करे बख्शदार जे घर में रोज़ राजा हूंदा उतारा पोइ त बख्शू मरे ई मरे हाणे ॾिसूं बख्शू प्लाट थो छॾे या दुनिया थो छॾे लाउती माची सुकाड़ी की बाबा लाउती मुखे माची हाँ बाबा किया है सुबह तो आ जा अब तो आओ लाउती ओए जागू बाबा बच्चे में आना आज मरे दवाई लगी हुई है बादशाह की ये ना हाँ होशियारी है ना बाबा जी तो छोटी को ताम भी आयूं पर तू जो भी घोड़ो आसमान सां तो भजे अचे वडो बादशाह तो जाम वरी जाम थींदा न छा पता मसात मुझो आहे न जाम लॻो सासे कच वठंदासीं किना ढो कचा पता थींदा हैदर हैदर
पूरो लॻो पियो अथई अथई न अरे हिनखे त हणी भला मसाद अरे अजय वो लाउती अजय ना हाँ लाउती अचे हाँ जी जा हथ मथे कर थोड़ा बट वो लाउती जा हथ कर आशा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये साहब खेरा आजम खान है खेरे में तो था डीएसपी साहब है जो खेरा मराठा जी जमानत लाया हो आजम खान है हुन ते वॾा केस आहिनि हुन जी एतिरी ज़मानत का सोच न आहे साहब हिन तरह में मुझे भाग ही न दिया आजन ही कानून आहे हिते तुंहिंजे भाउ जी न हलंदी डीएसपी साहब मां पंहिंजो बंदोबस्त करे आहियां ही वक़्तु जमानत जा कागज़ पई जमादार लाकर को रखा दिया रखिया साहब मुझे कंहिं ज़मानत कराई आहे तुंहिंजी ज़मानत वॾेरे बोरान कराई आहे मां वॾेरे बोरान खाने जो नंढो भाउ आहियां तोखे अदा यादि कयो आहे माशाअल्लाह साहब वरी मिलंदासीं मलाइका फेस गया है मलाइको ते लाउती जी मकान ते वेही रहियो असांखे चईं वञ वीड़ी वठी आ वञ चलो बा मसाद तुझो मसाद लाउतड़ी मसाद आले वा मसाद याली बदे मसाद मसाद खुशा मसाद खेला ना दे मसाद दे ए मसाद तो पंजे दिया मसाद इते ही मसाद वे हाँ मसाद हे मसाद हे हाँ मसाद वे यार तो संयानी आयो हाँ मकान तो मसाद न छेगा न तो मुड़ी हाल पंजाटा देखती है मसाद हे बानू तो बधाए असांखे नचे जे नाले नचणा थो करे मसाद खेर में आयो ही बाबा हाँ मसाद मिड़ी आयासीं वीड़ी गाॾी ॾोकड़ को मिड़ी शाम जो वरी अलो अलो हली हली लाल कलंदर मसाद काॾे वेंदासीं मसाद तोखां परे मसाद अॼु खां पोइ मां तोखे हाणे पैसा न ॾींदो मैं पैसा तो जाए त वञी नशो थो करीं हालत पंहिंजी मसाद ठीक कीअं वियो हुई पढ़ियल लिखियल अॼु ॾींहं गाॾी मुड़े नहीं थो कर पैसनि खां मसाद पैसा ॾोकड़ न ॾे बाक़ी नशे खां त न झल न असां पढ़ी मवाली माण्हू पियूं ॾींहं में बुहारी कंदा था तोखे सां ॿी में न टीह में मसाद दुनिया जा कम पाण ॼण हली हली करण वारा मसाद वञूं था असां ॿिए खे को बंदोबस्त कयूं था दिल्ली जे लाइ मसाद खणी फशरी कई आहे हल 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 हली हली मसाद हली 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 हलियो आहे
नशे पते लाइ पैसा दादा ही तई राका जंहिंजी ॻाल्हि पा कयो। हाँ दा साजन ये आई रखा हा भोतार मां आहियां राका। भोतार मूं ते तव्हां कीअं महिरबानी कई आहे ऐं तव्हां मूंखे आज़ादु करायो आहे। राका मेहरबानी वारी शाजी मुंहिंजो बि तो में मक़सदु आहे। राका तूं अदा वॾे जो कम जो माण्हू आहीं। भोतार तूं मूंखे आज़ादु कराए मूं ते वॾो एहसान कयो आहे। मुंहिंजे मथां एतिरा त केस हुया, जेकॾहिं तूं मूं ते एहसान न करी हा त मां जेल में मरी खपी वञा। हाणे जीअं तूं चवंदे मां तीअं कंदुसि, छो जो मथे आका हेठि राका। आका ज़िंदगी ॾींदो आहे ऐं राका ज़िंदगी खसींदो आहे। इहो ई त मुंहिंजो मक़सदु आहे। चङो भोतार पोइ मोकिलाणी न आहे, सुभाणे मां ज़रूर तो ॾे ईंदुसि। चङो माशाअल्लाह। छोकिरे जो असांजो लाहौती खिशू वियो आणींदो लाइ कोन। इहो पोइ भला भूकड़ी अथई ॿुधे न पापन हली हली मूंखे ॾे। मस्त लॻा पिया हूं जहिड़ा मींहं ॾाढा दुनिया जा परेशानी कई उस्ताद वॾा। हा हाँ उस्ताद तूं होशियारी कर न। अस्सलाम वालेकुम भोतार। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ॿियो राका खेर सां अची वियो राका? हा भोतार मां अचे वियुसि। हुकुम कर कहिड़ो कमु आहे? राका तोखे त ख़बर आहे न इहो बख्शू कंट्रोल में नथो अचे। भोतार मां त तुंहिंजे हुकुम जो गुलाम आहियां, सिर्फ़ु तुंहिंजो हुकुम हलंदो, जीअं तूं चवंदे तीअं मां कंदुसि। हिकिड़ो खून त न पर तुंहिंजे करे मां 100 खून बि करे थो सघां। वैसे हुकुम करे जो बख्शू ख़तम थी रहे। राका इहो ई त मां चाहियां थो, मुंहिंजे अदा साईं खे गॾु वठी वञो, इनखे ख़तम करे चओ, पूरो करे चओ कमीने खे। अदा वॾा तुंहिंजो हुकुम अखियुनि ते सम्झ त बख्शू मरी वियो। अदा साजन पोइ देर छो था कयो? राका इनखे ख़तम करे चओ। भोतार बख्शल जो खून करे पोइ वापसि कोन्हे ईंदासीं, न त ख़ाली हथ न ईंदासीं। अहिड़ो त ॼाण विछायो आहे, मछी ज़रूर फासंदी।
असां तुंहिंजो मौत भरिजी आया आहियूं। ओड़ा असांखे अदा वॾे मोकिलियो आहे तुंहिंजो अॼु मौत आहे। ओ हाणे ख़बर पई त तव्हां वॾेरे जा वफ़ादार ओड़ा अॼु तुंहिंजो मौत आहे। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे ख़ुदा जे हथ आहे। तव्हां छा मूंखे मारींदव? ओड़ा घणी पति पति न कर। कोढ़ा मुई भिक ते आई पोइ बि तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अरे ज़ालिमो, असां ग़रीबनि ते छाजे लाइ था ज़ुल्म करियो? असांजी दाह अलाह खे आहे ऐं अलाह तव्हांखे माफ़ न कंदो। त पोइ तोखे उन ई अलाह ॾे था मोकिलियूं। साजन कागज़ ॾे त हिन ते सही करे ॾिसो त सही करे थो या न। हा पोड़ा मां सही हरगिज़ न कंदुसि। साजन वठी सही थोड़ा सही रे सही रे। अचो साजन। बाबा बाबा ही साथियो बाबा ही तो दा साथियो बाबा बाबा ही तो दा कहीं जुल्म क्यों है? मुंहिंजी ज़िंदगीअ जा एतिरा ई ॾींहं हुया साहिल पुट, बसि मुंहिंजो टाइम पूरो आहे। बाबा बाबा तू यो मुखे छो न तो ॿुधाई? ये जुल्म तो दा कहीं क्यों है बाबा? बाबा तू मुखे ॿुधाए न। पुट वॾेरे पंहिंजो भाउ ऐं पंहिंजा ॻाढ़े ॿोॾारा ॿुधाए मूंखे माराए ऐं मूंखां ज़बरदस्ती सही में प्लाट जी वठी विया आहिनि। तूं नंढो हुए तोखां मां हिकु राज़ लिकाए छॾियो हुयुमि। तुंहिंजी माउ खे बि इन वॾेरे बहिरान माराए छॾियो हुयो। मां घणी कोशिश कई मगर पुलिस बि उनजी हुई, कानून बि उनजो हुयो। पुट मूंखे माफ़ कजांइ, मां तोखां इहो राज़ लिकाए छॾियो हुयुमि। बाबा बाबा मां सभिनी खे मारींदुसि। बाबा उन्हनि खे जे ॻोल्हे ॻोल्हे न मारम न। बाबा मां तुंहिंजो पुटु न आहियां। वॾेरे खानदान खे माफ़ न कजांइ, मुंहिंजूं तोसां दुआऊं गॾु आहिनि। बाबा ही चाची बाबा तो मुझे करे छड़े। तुझी जिंदगी जो हाणे खेल मां पाण खत्म कंदुसि। हाँ पाण खत्म हाँ सूबेदार कोड़ा जल्द खां जल्द साल घर पहुच। साल पंहिंजे पीउ खे मारियो आहे, इनखे वञी गिरफ़्तार कर। सूबेदार कोड़ा तूं कंहिं ॻाल्हि खां न घबराए, तोखे तेल पाणी मिली वेंदो। चङो कोड़ा, ख़ुदा हाफ़िज़। You are under arrest. मां तोखे गिरफ्तार करण आयो आहियां। साहब मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे जो तूं मूंखे गिरफ़्तार करण आयो आहीं?
मां तुंहिंजे पीउ जे क़त्ल में तोखे गिरफ़्तार करण आयो आहियां। साहब बाबा खे वॾेरे मारायो आहे, मां पंहिंजे पीउ खे छो मारींदुसि? यकीन कर तूं साहब, ही खून बुरहान खान करायो आहे। साहब तूं यकीन कर, ही खून वॾेरे बुरहान खान करायो आहे। मां बेकसूर आहियां साहब, मां बेकसूर आहियां। छुरा जेको ॻाल्हाइण ते हली थाणे ते ॻाल्हाए अचां। छुरा खून तो कयो आहे, वरी वॾेरे ते थो वणी। साहब मूंखे ख़बर पई तूं बि वॾेरे जो दलाल आहीं, दलाल। इहा ख़बर थाणे ते पहुती। वठेसि जमादार। नाग भी मो लठ भी बची इते था चुदा भतारे इते ते रखीस न, हाणे त तबाही तबाही आहे, नूर जो कसम आहे। कमदार जानू हाणे वेठो ॾिसजां मुंहिंजी चाल। भतारे हाणे दुश्मननि खे न छॾणो, नूर जो कसम आहे। कमदार जानू तूं त भया सफ़ा पी ते वियो आं। भतारे तुंहिंजी दुआयूं खपनि, नूर जो कसम आहे। कमदार जानू हाणे घणो मगज न, अॻे ई मुंहिंजो मगज गरम लॻो पियो, हाणे हल हल। चङो भतारे मां हलां थो, नूर जो कसम आहे। होतार तव्हांजो कमु थी वियो? छाका जल्दी ॿुधाए त मुंहिंजो टेंशन लहे। वॾा वॾा जेसि ताईं बख़्शल जहिड़ो हुजे न, असांखे कुझु बि हासिल न थिए। होतार तोसां केर बि वेर रखंदो, उनजो किसो ख़तम मां कंदुसि। मां छो मथे राका हेठि राका। आका ज़िंदगी ॾींदो आहे ऐं राका ज़िंदगी खसींदो आहे। अॼु त तव्हां बख़्शू खे मारे मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। होतार को मोकिलियाणी न आहे, असां हलूं था। राका वञ भली, पर इन ख़ुशीअ में सुभाणे जश्न कंदासीं, ज़रूरु अचिजांइ। पंहिंजे पीउ जो खून क़बूल करी था या न? साहब मां बेकसूर आहियां, कल्ह बि अॼु बि। हिते वॾा वॾा ॾोहारी तोते वांगुरु ॿोलींदा आहिनि। साहब बेकसूर कॾहिं तो क़बूल ई न आहे कंदो। तोखे बाज़ारनि ते मर्ज़ी आहे छा? साहब भली मार, पर यार मां बेकसूर आहियां। चवां थो न मां बेकसूर आहियां। साहब साहब मरंदो मरी वेंदुसि,
पर मां बेकसूर आहियां, बेकसूर आहियां। साहब एतिरो मार जो सुभाणे तूं मार सही बि सिखी। साहब मूंखे सभु ख़बर आहे, वॾेरे जो चमचो हुई, चमचो। मुंहिंजो नालो आहे सूबेदार कोड़ो, मारे मारे कंदो आहे गूगो ऐं बोड़ो। सूबेदार तूं कानून जो कलम खणी तूं कानून सां गदारी तो करीं। चुरा तूं मूंखे तो कानूनी पट्टी पढ़ाई। जमादार जुमा हणेस ताईं। जमादार जुमा छोरो बेहोश थियो, उछलास इलाका में। छोरे पी जो खून कबूल कयो या न? वडेरा छोरे के मारे मारे हथ ही सूरे था कने, छोरो कबूल करे ही न तो। सूबेदार साहब खसीस छोरे खे कौन तो कबूल करे सकी? सूबेदार साहब अदा साजम सच पे चई, मामूली छोरे खां उमर ताईं खून न साबित कराए सघियो आ। वडेरा छोरे के मारे मारे छोरो पासे ही नथो, लगे तो उनके मारणो पवंदो। सूबेदार इहो ई त मां चाहियां थो, पूरो मुकाबलो जणाए इनकाउंटर करे छोरे खे। सूबेदार साहब सुभाणे छोरे जो आखिरी ॾींहुं थे। वडेरा वो सुभाणे छोरे खे कयूं था एनकाउंटर। सूबेदार इतने तरक्की से न अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सरदार तव्हांखे त 2-3 ॾींहं थिया आहिनि आज़ाद थियण में, गाड़ी कोन हो काथे हो? शबीर मुंहिंजी ज़मानत वॾेरे बहराम खान कराई आहे ऐं बहराम खान मुंहिंजो दोस्त थी वियो आहे। उन मुंहिंजी ज़मानत कराए मूं ते यार वॾो एहसान कयो आहे। मुंहिंजी दिलि त ईअं थी चए त जेको बि मुंहिंजे रगुन में खून आहे उन जे मथां निशावर करे छॾियां। जेकॾहिं मां जेल में हुजां हा त मुंहिंजी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद थी वञे हा। मुंहिंजी केर बि ज़मानत न कराए हा, पर उन जा थोरा मुंहिंजे मथां आहिनि। हाँ सरदार इहा ई ॻाल्हि आहे। हा साथियो, बहरान खान जो मूं में हिकु कमु हुयो, सो उहो मां करे छॾियुमि। इन जे करे कुझु ॾींहं मूंखे थी विया ऐं मूंखे हाणे वांदकाई मिली, तव्हां सां मां मिलण आयो आहियां। सरदार तव्हांजे अचण जी असांखे वॾी ख़ुशी थी आहे। हा सरदार असांजी दिलि बाग बाग थी आहे। हा साथियो, तव्हां सां मिली मूंखे बि ॾाढी ख़ुशी मिली आहे। शबीर अच मूं सां, अॼु बहराम खान असांजे लाइ महफ़िल जो बंदोबस्त कयो आहे। अच शबीर।
पुत्र छोरे जे पी जो खून छोरे पे लगायो है इते रखी न सूबेदार हाणे जेब तुंहिंजी मां गरम कंदुसि तूं कंहिं ॻाल्हि खां न घबराए सूबेदार साहब तोखे माला ई माल करे छॾींदासीं। काका तूं बि पुॼे केर सां जशन शुरू कयूं भली बोतार काका तोला खूबसूरत तोहफ़ो पेश कयो आहे। जमादार गंजिया साए लगे लाकब मां जऊं कर आई जी साहब छोरा अज तुके आजाद ना क्यों सूबेदार कीअं भला अॼु तव्हां मूंखे आज़ादु था कयो? छोरा तुके आजाद ना क्यों बस वधिक न ॻाल्हाए असां सां सूबेदार मूंखे आज़ादु करण में को तुंहिंजो मक़सदु ज़रूर हूंदो। छोरा तुके अज बस आजाद तो क्या मकसद को भी काने को चयो मैं ने जमादार छोरे के आजाद कर हा पुत्र
अस्सलाम वालेकुम वडेरा। वालेकुम सलाम सूबेदार खैर खुदा वे सूबेदार कोड़े दे ये आल वाल छोरे जो छातो तवे अरे सर छोरे के मारे तो ॾेई त आयो आहियां। पहिरीं ख़ुशख़बरी तोखे ॿुधायां मां चयो छोरे खे कोन सुकई कोड़ा दिल ठावे छॾी जेको घोड़ो थयो घुर अरे सर तुंहिंजो कुझु न खपे, बसि तुंहिंजो साथ खपे। कोड़ा तूं के गाल कान घबराए मुंहिंजे हूंदे तोखे को बि बदरी नथो कराए सघे चङो बनारस सां हलूं था। चङो माशाअल्लाह। राणा जेस ताईं शेरू अचे हल ताली का सा पानी पीचूं। हा रबू मूंखे पुंज लॻी, हल तालो। चल जा बाबने लाउती असांजी हाणे यारो यारी असांखे अॼु होश कोन्हे को लाउती किचन लाउती हली हली चङो लाउती असां बि हलूं था हली राणा हिनखे त होश नथो अचे सफ़ा, हिनखे त 24 कलाक गुज़री विया आहिनि। हा रबू डॉक्टर चओ 24 कलाक में होश ईंदुसि। हा यार डॉक्टर चए पियो गोलियूं बि कढियूं था मां अलाए छो होश न आहे। होश अचेसि थो। तव्हां केरु आहियो जो मूंखे हेॾे वठी आया आहियो? मूंखे हेॾे छा लाइ वठी आया आहियो? दोस्त असां त तुंहिंजी जान बचाई आहे। हा भाऊ तू न घबराए। हा भाऊ तू न घबराए, असां तोखे मौत जे मुंहं मां कढी आया आहियूं। आख़िर भाऊ तव्हां ॿुधायो केरु हो? भाऊ असां शेरू धाड़ेल टोले जा माण्हू आहियूं। हा भाऊ तू आहीं केरु? दोस्त मां बख्शल जो पुटु आहियां, मुंहिंजो नालो साहिल आहे। दोस्त इहा हालत तोसां कंहिं कई आहे? दोस्त तोखे 2 गोलियूं लॻलियूं। हा दोस्त असांखे तूं बेहोश हालत में हथायो हुई। दोस्त मुंहिंजी वॾी कहाणी आहे जेका ॿुधाइण खां घणी आहे। दोस्त मुंहिंजे ॻोठ जो वॾेरो मुंहिंजे पीउ खे माराए, उन जो केस मूं ते लॻराए ऐं सूबेदार खे पैसा खाराए मूंखे माराइण जी कोशिशि कई। दोस्त ॿुधो न अथई त माराइण वारे खां बचाइण वारो ज़ोर आहे। दोस्त तूं कंहिं ॻाल्हि खां बि न घबराए, असां तोखे पंहिंजे शेरेल सां मिलाईंदासीं। हा भाऊ असां पंहिंजे सरदार सां मिलाईंदासीं। दोस्तो तव्हां वॾो मूं ते एहसान कयो आहे, तव्हां मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे, न त मां खॾे में मरी खपी वञा। यार तव्हांजा वॾा एहसान आहिनि मूं ते। हा वॾा एहसान आहिनि। दोस्त एहसान छाजो, इहो त असांजो फर्ज़ हुयो। असां ज़ालिम न पर मज़लूमनि जा साथी आहियूं। दोस्त तव्हांजी वॾी महिरबानी।
यार शेर कुछ त पंहिंजी ज़िंदगी जा लम्हा ॿुधाए तुंहिंजो बेलो वसण कहिड़ी वजह आहे जो तूं धारियल थिए हाँ दोस्त साहिल या बड़ी कहानी आहे ॿुधो त ॿुधायां यार शेर ही दुनिया जालिम दुनिया है यार साहिल मां उन ॾींहं खां वठी इरादो करे छॾियो त मां ज़ालिमनि सां विढ़ंदुमि के ग़रीब ऐं मिसकिन ते मां ॾाढो करण न ॾींदुमि यार शेरू ऐं तूं मां गॾु थी हिन ज़ालिम दुनिया खे ॿुधाईंदासीं त ग़रीब मिसकिननि सां ॾाढ करण जो अंजाम छा थींदो आहे हा शेरू छा थींदो आहे साहिल असां बि इहो ई था चाहियूं त कंहिं ग़रीब मिसकीन ते ज़ुल्म न थिए हाँ यार साहिल इन ज़ालिम दुनिया खे हाणे ख़तमु करिणो आहे यार शेरू अॼु मां ॻोठ वञी यार घर ॾांहुं चकर लॻाए अचां साहिल तोखे कीअं पंहिंजो घर यादि आयो आहे साहिल तूं वञी थो पर पंहिंजी जान जो ख़्यालु रखजां तोसां वॾेरे जी दुश्मनी आहे हा साहिल रब्बू तोखे इहो सही थो चवे रब्बू तूं जे ऐं शेरू जे हूंदे हाणे हिन साहिल खे दुनिया जी का ताक़त नथी मारे सघे हा का ताक़त नथी मारे सघे हा यार साहिल वञी तो भली वञो पर रब्बू खे पंहिंजो पाण सां गॾु वठी वञ यार शेरू चयमि न हाणे मूंखे केरु नथो नालो वठी सघे यार शेरू तूं न घबराए मां वञा थो शाम जो सवेरे मोटी ईंदुसि साहिल तूं भले वञ असांजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि साहिल भली वञो पर कजा मोटण जी चङो पोइ मोकिलणी न आहे
वडेरा मां तो जो मौत थो गलाया मौत गलई छा थो के जो मौत कहिड़ो मौत आई तूं केरु चयो मैं न वडेरा त मां तो जो मौत थो गलाए साहिल छा हाँ साहिल तूं ज़िंदा आहीं हाँ मां ज़िंदा आहियां जल्द खां जल्द मां तुॾे हिकु तोहफ़ो मोकिलींदुसि उन जो तोखे हाली इंतज़ार करणो पवंदो हाँ चङो ख़ुदा हाफ़िज़ चङो सही आहे ओके ख़ुदा हाफ़िज़ दादा इहो केरु जेको तव्हां सां बहस थो करे दा हुयो हिकु वातगाड़ो छोरो मगज़मारी पियो करे तूं कंहिं ॻाल्हि खां टेंशन न वठि अहिड़ी का ॻाल्हि ई न आई दादा इहो हुयो केरु आख़िर अदा साजन चयुमि न वधीक ज़रूरत न आहे पुछण जी दादा सही आहे मां बस कई दादा परेशान था लॻो छा ॻाल्हि आहे साजन अहिड़ी का ॻाल्हि न आहे तूं न घबराए दादा का ॻाल्हि आहे जेको मूंखां लिकाई साजन अहिड़ी का ॻाल्हि न आहे अॼु खां पोइ हवेली खां ॿाहिरि निकिरण तुंहिंजो बंदि आहे ईअं ॿाहिरि न निकिरजांइ छो दा छा थियो आहे जो मूंखे ॿाहिरि खां झलियो था साजन तोखे चयो न आहे वञो त पर न आहे वञो दादा जे तव्हां चओ था मां न निकिरंदुसि दादू अदा वॾे जे सफ़ा हुकुम मारे छॾियो आहे दिलि त चवे थी त बनी था चकर हणी अचे दादू ये अदा वॾे खे असांजी ख़बर न पई नंढा बोतार अरे बोतार कॾहिं बि आहे ख़बर न पवंदी दादू हाणे हलण ई कर काथे अदा न ॾिसी अचो Japan, let me think. साले असां समझंदा से तू मरी रहे पर अज न बचा दे साजन खान मौत तो जो या मुझो फैसलो इतना ही थींदो अज तो जो इतो लाश भी दो लाश साले इन नवन चूसन के गड्डू मारन जे लगे थो तेरा अॼु तुंहिंजो मौत आहे शेरू छी आहे ऐं छीअ मरंदा न आहिनि मरंदियूं लोंबड़ियूं लोंबड़ियूं
साजन खान सी रब जी राह में रवाना अचई थी। हे असांखे मारण आयो पाण मरियो। तू की क्या बोलो अदा मैं तो केदे जल में कभी बुरी पियो मुझा प्यारा बात सच ने मुझे अकेलो करे छदे अदा मैं वही गलती कई जो तो के नंबर टाइम में साल जिंदा है राका राका इन्हें कहते हो तब तांगा ना बोतारा बोतारा मोल करे ना इन गलाई तो बोतारा घोड़ा अज तो जो वही ऑपरेशन करे साहिल के वही गिरफ्तार कर कि वो जिंदा है बोतार साहिल तो मरी वियो आहे। हुन मुंहिंजो भाउ मारियो आहे हुनखे जिंदा न आहे छॾिणो जल्द खां जल्द हुनखे गिरफ्तार कर। छा साहिल अञा ज़िंदा आहे? बोतार हाणे मुंहिंजे हथां हू न बची सघंदो। घोड़ा इन साहिल खे जल्दी गिरफ्तार कर सफ़ा पट्टी ते मारीसि तूं जेसि ताईं जहिड़ो आहे मुंहिंजी जान जो दुश्मन आहे मूंखे बि कॾहिं न छॾींदो। हा वञ जल्द खां जल्द। बोतार घणो वक़्तु हाणे उहो ज़िंदा न रही सघंदो। चङो घोड़ा ख़ुदा हाफ़िज़। ओके खुदा हाफ़िज़। बोतार सूबेदार कोड़े खां पहिरियां इन छोरे साहिल खे मां मारींदुसि मां। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। राका इन छोरे साहिल जी ॻोल्हा कर जिते भी मिलई न सूबेदार खां अवल तू मारे वञी। अरे सर तू घबराए न कंहिं बि ॻाल्हि खां इन छोरे खे असां ड्रोड़ाए ड्रोड़ाए मारींदासीं। चङो बोतार असां हलूं था इन छोरे जी ॻोल्हा कंदासीं वञी। जमादार न फिरी तयार कर हलूं था ऑपरेशन ते। शेरू ऐं साहिल वॾेरे जो भाउ मारियो आहे उन्हनि खे हर हाल में गिरफ्तार करणो आहे जमादार। यस सर मां न फिरी तयार थो कयां।
यार रबू शेरू छो न अॼु भला इन जे करे हू ॻोठ वेला। हा सरदार हुन मूंखे चयो छा लॻ ॿुधाइजां। चङो संगत सही आहे पोइ। अरे हेडे काॾे आया हो? हेडे ताके मौत आशो। चरा मौत असांजो न मौत तुंहिंजो थींदो। सूबेदार हक़ नाहक थींदो। मुंहिंजे कानून में रुकी नाहक थींदो आहे। चरा मुझी गली तो जैसी परवड़ कदी। सूबेदार और तू मुझे तो जरूर मर दे। हाँ साल अॼु जे सूबेदार न बचे। हाँ रबू सूबेदार न बचंदो। साहिल जेको कम क्यों वडे रहे कर क्यों मुखे हाणी न मार तू यार। सूबेदार तू वडेरे जे चवण ते मूंसां केॾा यार तू ज़ुल्म कया इहो न सोची त कॾहिं तुंहिंजो वारो अचणो हो। साहिल ये जेको कम क्यों पैसे लाइ क्यों हाणे यार मूंखे माफ़ कर। सूबेदार मां तोखे हिक शर्त ते माफ़ करे सघां थो। तू मूंखे पंहिंजो पीउ वापस करे आणे दे। साहिल जेको थियणो हो सो थियो। सूबेदार अॼु बि जेको थियणो हूंदो सो थींदो। बेशक हेलो क्या सूबेदार को मार दियो न इन्हें न तो थी सके। हलो राका ॿुधो आहे त सूबेदार खे साहिल मारे थो आहे। मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे। तूं जल्द खां जल्द मुंहिंजे हुतां ते पहुच। हाँ जल्द खां जल्द। हू अॼु जा सुभाणे मूंखे मार ज़रूर ईंदो। हू ज़ख़्मी शींहुं आहे मूंखे कॾहिं बि न छॾींदो। तू जल्द खां जल्द मुंहिंजे हुतां ते पहुच। हाँ पहुचण जी कर। मूंखे ॾाढो रिझ थो थिए छोरे खां। राका तू वधीक ॻाल्हियूं न कर। जल्दी मुंहिंजे हुतां ते पहुच। उहो छोरो मूंखे न छॾींदो। जल्दी पहुच। होतार जीअं ई तुंहिंजी फोन मूं ॾे आई
त मां पंहिंजा सभु कम छॾे तोॾे हलियो आयुसि। हारा का तूं छोरो साहिल सूबेदार खे बि मारियो आहे। मां ॾाढो यार परेशान थी वियुसि, मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे, इन करे मां तोखे घुरायो आहे। रेस वॾा, ही त हिकु जान आहे, पर तुंहिंजे मथां 100 जानियूं बि कुर्बान। रेस असांजे हूंदे तोखे कुझु बि न थींदो। तार असां वेठा आहियूं, तोखे कुझु बि न थींदो। काका तव्हां जहिड़ा पहिरीं प्यारा दोस्त हुजनि त मां छाजे लाइ घबराईंदुसि। रेस तूं घबराए न, छो जो मथे आका हेठि राका। आका ज़िंदगी ॾींदो आहे ऐं राका ज़िंदगी खसींदो आहे। साथी अत्यार थियो, हली ॿुधायो हिन ज़ालिम वॾेरे खे त मज़लूमनि सां ज़ुल्म कीअं कबो आहे। हलो त चलूं। हा सरदार, ठीकु आहे सरदार। किस्मत फिटिया कहरे आई वॾेरा, हिन साहिल खे दुनिया जी का ताक़त नथी मारे सघे। वॾेरा हिकिड़े खे त खणो। न यार न, मूंखे छॾे न वञ, हे तोसां छा थी वियो? अरे चोरा, तोखे इहा ख़बर आहे त तुंहिंजे पीउ जो कातिल मां आहियां। मां छा तूं मुंहिंजे पीउ जो कातिल आहीं? अॼु मुंहिंजी गोली तुंहिंजो सीनो पार कंदी। राका, ही छा थी वियो? मथे आका हेठि राका। आका ज़िंदगी ॾींदो आहे ऐं राका ज़िंदगी खसींदो आहे। वॾेरा, काॾे पोइ तकिड़ो तकिड़ो भॼंदो वञी। हाणे त तुंहिंजो वारो आहे। वॾेरा, अॼु किस्मत तुंहिंजो न पर मुंहिंजो साथ ॾींदी। हा, मुंहिंजो साथ ॾींदी। वाकई अॼु तोसां किस्मत साथ ॾिनो आहे, पर यार मूंखे माफ़ कर। वॾेरा, उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं मुंहिंजी बेगुनाह माउ खे मारियो हुई। उहो वक़्तु यादि कर जंहिं वक़्तु मुंहिंजे पीउ खे मारे उन जो केस मूं ते लॻाई। छा मां तोखे माफ़ कयां? ज़ालिम खे ॿुधाए ॿुधाए वॾेरा, मां तोखे माफ़ कयां? साहिल, मूंखे माफ़ कर। मां दौलत जे नशे में अंधो हुयुसि जो मां तुंहिंजी ॻाल्हि ई न मञी का बि। वॾेरा, अॼु तोखे मूंखां
दुनिया जी का ताकत नहीं बचा सके। अज मां तोखे मारे पी आई मां जे रूह के रात रसाईंदुस। हाँ वडेरा ठीक खुदा जी रवा में रवानो। दुनिया वारा एतरो जरूर सोचजो त कंहिं मज़लूम सां ज़ुल्म करण जो अंजाम छा थींदो आहे। उहो अंजाम हिन वॾेरे जहिड़ो थींदो आहे। हा अहिड़ो ई थींदो आहे।
बाबा तोसां मां वाइदो कयो न तेन वॾेरे खे मां ज़रूर मारींदुसि बाबा अॼु उहो वाइदो पूरो करे पोइ तूं ॾे आयो आहियां हा बाबा पोइ तूं ॾे आयो आहियां बाबा तुंहिंजे वे खां पोइ हिन ज़ालिम दुनिया मूंसां एतिरा त ज़ुल्म कया जो बाबा मूंखे सहण जी सघ ई न हुई पर बाबा उन ज़ालिमनि खे अंजाम ते पुॼाए पोइ तूं ॾे आयो आहियां हा बाबा पोइ तूं ॾे आयो आहियां साहिल मूंखे माण खां पहिरियां मुंहिंजी हिकु ज़रूर ॻाल्हि ॿुध डीएसपी साहब अॼु मां कंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुसि छो त हिन ज़ालिम दुनिया मूंसां एतिरा त ज़ुल्म कया आहिनि जो उन ज़ुल्म सहण जी का सघ न आहे रही मूं में अॼु मां तोखे ज़िंदा न छॾींदुमि हा साहिल मूंखे सभु ख़बर आहे मां तुंहिंजो सॼणो आहियां दुश्मन न मुंहिंजी हिकु ॻाल्हि ज़रूर ॿुध डीएसपी साहब जेकी ॻाल्हि ॿुधाई अथई तकिड़ो ॿुधाए साहिल मूंखे सभु ख़बर पई आहे तोसां वॾो ज़ुल्म थियो आहे वॾेरे ऐं सूबेदार तोसां वॾियूं नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि साहिल तूं हाणे पाण खे कानून जे हवाले कर मां तोखे ज़रूर इंसाफ़ वठी ॾींदुमि डीएसपी साहब जे तोखे सभु ख़बर आहे त मूंसां ज़ुल्म थियो आहे अॼु मां तूं ते यकीन थो रखां त तूं मूंखे इंसाफ़ ज़रूर वठाईंदे बचे हथियार लॻाए हथ करियूं डीएसपी साहब साहिल तोखे हथ करियूं हणण जी ज़रूरत न आहे तूं मूंसां गॾु हल